अस्सलाम वालेकुम। माज़रत यार, जेको आहे सो ॿीहर वीडियो रिकॉर्ड करिणो पए थो, हाफ वीडियो। मां लाइब्रेरी में वेठो हुउमि, टाइम पूरो थी वियो त 9 बजे जेको आहे सो लाइट्स ऑफ थी वेंदियूं आहिनि, त इनजे करे लाइट्स ऑफ थी वेंदा आहिनि, रूम ते अची करे तव्हांखे वीडियो लेक्चर कयूं पिया, रिकॉर्ड कयूं पिया लेक्चर। अच्छा, पाण कयूं पिया सर्कुलेशन ब्लड जी कीअं थींदी आहे, ठीकु आहे। हाणे पाण पढ़ियोसीं त बाबा जेको आहे सो लंग्स खे जेको आहे सो असांजी जेकी हार्ट जा 4 चैम्बर आहिनि, राइट एट्रियम में जेको आहे सो ब्लू ब्लड ईंदी आहे, किथां ईंदी आहे, बॉडी मां ईंदी आहे, ठीकु आहे। उहा राइट एट्रियम मां केॾांहुं वेंदी आहे, राइट वेंट्रिकल में वेंदी आहे, ठीकु आहे। पर उतां वरी जेको आहे सो पल्मनरी आर्टरी जे थ्रू वेंदी आहे लंग्स में, ठीकु आहे। हाणे हिते हिकु MCQ ईंदो आहे त बाबा रत जेकी लंग्स ॾे वेंदी आहे उहा कहिड़ी कहिड़ी शइ खणी ईंदी आहे, उहा पल्मनरी आर्टरी खणी ईंदी आहे, ठीकु आहे। इहे यादि रखो। आर्टरी जेको आहे सो डीऑक्सीजनेटेड जेकी गंदी रत हूंदी आहे उहा लंग्स ॾे खणी ईंदी आहे। लंग्स मां पल्मनरी वेन जेकी आहे सो उहा रेड ब्लड खे जेकी ऑक्सीजनेटेड ब्लड हूंदी आहे, ठीकु आहे, उहा खणी करे लेफ्ट एट्रियम में वेंदी आहे, ठीकु आहे। पल्मनरी आर्टरी राइट वेंट्रिकल खां लंग्स जी तरफ़ वेंदी आहे गंदी रत खणी करे, ठीकु आहे। ब्लू ब्लड या डीऑक्सीजनेटेड ब्लड तव्हां हुनखे खणी चओ, ठीकु आहे। लंग्स में ब्लड प्यूरिफाई थींदी आहे, हार्ट जे अंदरि न थींदी, इहो कॉन्सेप्ट ज़हन में रखी छॾियो, ठीकु आहे। जॾहिं लंग्स मां पल्मनरी वेन खणी करे लेफ्ट एट्रियम में ईंदी आहे, उतां पोइ छा थींदो आहे त उहा लेफ्ट वेंट्रिकल में वेंदी आहे, लेफ्ट वेंट्रिकल खां उहा सिधो वेंदी आहे अरोटा जे थ्रू बॉडी जे अंदरि। हाणे अरोटा जेकी आहे सो वेन इहा हिकु थुल्ही क़िस्म जी थींदी आहे, ठीकु आहे। उन मां वरी मुख़्तलिफ़ आर्टरीज़ निकिरनि थियूं, जीअं हे ॾिसो, हाणे हीअ अरोट्रा आहे न, हिन अरोट्रा मां मुख़्तलिफ़ आर्टरीज़ निकिरनि थियूं, छो त इहा हिकु जेको आहे सॼी बॉडी ॾे नथी थी सघे। त आर्टरीज़ जेको आहे सो असांजे मुख़्तलिफ़ बॉडीज़ जे हर शइ में फैलियल आहिनि, अंदरि हर टिशू खे रत पुॼाईंदियूं, ठीकु आहे, ब्लड सप्लाई कंदियूं। हाणे उन आर्टरीज़ जे अंदरि न कैपिलरीज़ आहिनि। हाणे कैपिलरीज़ छा आहिनि, इहे टाइनी हीअं माना हूंदियूं आहिनि आर्टरीज़ जे अंदरि न। या फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हीअ ॾिसो, हाणे हीअ आर्टरीज़ आहिनि, ठीकु आहे। हाणे हिन मां हर आर्टरी जे अंदरि न हीअं हे माना ईअं न आहे त हिते हीअं वधीक हिनजी शिकल थींदी आहे, हिन जे अंदरि ई माना तव्हांखे सम्झायां थो, सम्झो हीअं। हाणे हीअ कैपिलरीज़ छा आहिनि, इहे जेको आहे सो तव्हां खां ऑक्सीजन वठंदियूं आहिनि टिश्यूज़ मां, उते जेकी डीऑक्सीजनेटेड शइ हूंदियूं आहिनि उहा तव्हांखे वापसि ॾींदियूं, ठीकु आहे। पोइ वरी छा थो थिए त इहो साॻियो ई बॉडी जेको आहे सो बॉडी में वञे, बॉडी में रत अची करे सिधो वरी राइट एट्रियम मां पुॼे थी, वरी इहो साॻियो जेको आहे सो सर्कुलेशन हले थो, ठीकु आहे। हाणे इहो जेको सर्कुलेशन हले थो इहो ॿिनि टाइपनि जो हूंदो आहे, हिकु खे सिस्टमेटिक सर्कुलेशन पाण चवंदा आहियूं, ठीकु आहे। ॿियो जेको आहे सो पल्मनरी सर्कुलेशन हूंदो आहे। हाणे सिस्टमेटिक सर्कुलेशन छा आहे, हाणे जॾहिं बि ऑक्सीजनेटेड ब्लड जेकी आहे उहा लेफ़्ट साइड खां हार्ट जी जेकी हार्ट जी लेफ़्ट साइड आहे उतां जेकी बॉडी ॾे वञे थी, इनखे पाण सिस्टमेटिक सर्कुलेशन चवंदा, ठीकु आहे। पल्मनरी सर्कुलेशन छा आहे त जेकी इहो उहो सर्किट हूंदो आहे जंहिंमें ब्लू ब्लड, ठीकु आहे, जेकी गंदी रत हूंदी आहे ब्लू ब्लड, उहा राइट साइड हितां, ठीकु आहे, राइट साइड ऑफ दी हार्ट खां लंग्स जी तरफ़ ॾियंदी आहे, ठीकु आहे। राइट साइड ऑफ दी हार्ट टू दी लंग्स, ठीकु आहे। हाणे हीअ वञे थी हितां लंग्स जी तरफ़, ठीकु आहे। हाणे हिते छा थो थिए, हितां वरी इहा वापसि जेको आहे सो अचे थी केॾांहुं हार्ट जी तरफ़, ठीकु आहे, रिटर्न थिए थी, ठीकु आहे। और रिटर्न कहिड़ी शक्ल में थिए थी, ऑक्सीजनेटेड ब्लड जी शक्ल में रिटर्न थिए थी, लेफ्ट साइड ऑफ दी हार्ट अचे थी, ठीकु आहे। हीअ छा आहे, हीअ पल्मनरी सर्कुलेशन, ठीकु आहे। हीअ जेको अचे थो हितां लेफ्ट साइड सां जेको आहे सो सर्किट जेको आहे पूरो सिस्टमेटिक सर्किट, इहो लेफ्ट साइड ऑफ दी हार्ट टू बॉडी ॾे वञे थो, ठीकु आहे। बॉडी मां वरी अची करे सिधो राइट साइड ऑफ दी हार्ट ते पुॼे थी जेकी ब्लू ब्लड हूंदी आहे, ठीकु आहे। हाणे हिन जे अंदरि जेकी मेन शइ यादि रखण वारी आहे उहा जेको आहे मिट्रल वेल्व्स कहिड़ा हूंदा आहिनि, ट्राइक्युस्पिड वेल्व्स कहिड़ा हूंदा आहिनि, इहे पाण कल्ह पढ़ियासीं, ठीकु आहे। अपर चैम्बर किथे हूंदो आहे, लोअर चैम्बर किथे हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे हिकु हिते ॿियो हूंदो आहे जेकी मेन शइ हूंदी आहे उहा हूंदी आहे कार्डिक साइकिल। हाणे कार्डिक साइकिल जेको आहे सो इहो 0.8 सेकेंड वठंदो आहे टोटल, ठीकु आहे। हाणे इहो हिकु कंप्लीट हार्ट बीट हूंदो आहे, जेको तव्हांजी हार्ट बीट थिए थो न, इहो कंप्लीट हार्ट बीट खे पाण कार्डिक साइकिल चवंदा आहियूं, ठीकु आहे। इहो टाइम घणो वठंदो आहे, 0.8 सेकेंड्स, ठीकु आहे। इहो 0.8 सेकेंड वठंदो आहे। हाणे इहो कार्डिक साइकिल कीअं थींदो आहे, हाणे ॾिसो न, जॾहिं बि हितां रत अचे थी न, हितां आसानी हिनखे तव्हां सम्झो त बाबा जॾहिं तव्हांजी फ्लो थिए थी ब्लड जी, जॾहिं हितां हेठि रत किरे थी, ठीकु आहे, जॾहिं हे वेल्व्स खुलनि था, ठीकु आहे, वेंट्रिकल वेल्व्स जेके आहिनि इहे जेके खुलनि था, जॾहिं ब्लड हेठि किरे थी त हिकिड़ो आवाज़ु अचे थो, फस्ट हिनखे पाण साउंड बि चवंदा आहियूं लब जो, ठीकु आहे, हितां लब, ठीकु आहे, लब जो हीअ फस्ट साउंड हूंदो आहे, हीअ लब जो। पोइ हे जॾहिं बंदि थी करे हिते अचे थी त हिते जेको हे खुले थो, ठीकु आहे, त हे जेको आहे सो हिते माना ब्लड जेकी आहे सो वापसि न वञे, माना जॾहिं ही
जेको आहे सो वेंट्रिकल वेव्स खुलंदा आहिनि, ठीकु आहे, ब्लड हेठि किरंदी आहे, ठीकु आहे, त हे वरी खुलंदा आहिनि, फस्ट आवाज़ु ईंदो आहे, ठीकु आहे। जॾहिं हीअ वरी हिते अची करे बंदि थियनि था जेके एरोटिक वेव्स आहिनि, पल्मोनिक वेव्स आहिनि, त पोइ हिते वरी हिकिड़ो ॿियो आवाज़ु ईंदो आहे जंहिंखे पाण डब चवंदा आहियूं, लब डब, ठीकु आहे। हिन खे हीउ फस्ट हूंदो आहे, हीउ सेकेंड, सही आहे। त वेंट्रिकल में जेको थींदो आहे उहो लब थींदो आहे, डब जेको थींदो आहे एरोटिक वेव्स या पल्मोनिक वेव्स जे अंदरि थींदो आहे, ठीकु आहे। इहे ॿ साउंड थींदा आहिनि, ठीकु आहे, इहे यादि रखी छॾियो, इहे पुछंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा तव्हांखां ब्लड प्रेशर पुछी सघनि था, ठीकु आहे, त ब्लड प्रेशर केतिरो हूंदो आहे नॉर्मल बॉडी जो, उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, त 120/80, ठीकु आहे, सही आहे, 120/80। उन खां अलावा कार्डिक साइकिल पुछंदा आहिनि त केतिरी हूंदी आहे, 0.8 सेकेंड्स, सही आहे। उन खां पोइ जेको आहे सो स्टैंडर्ड हार्ट बीट तव्हां खां पुछंदा आहिनि, स्टैंडर्ड हार्ट बीट घणी हूंदी आहे त इंसान जी 72 टाइम्स जेको आहे सो पर मिनट जे अंदरि उहो बीट थिए थी, ठीकु आहे, पर मिनट, सही आहे। त हीअ हुयो पंहिंजो बॉडी जी सर्कुलेशन, ऐं हिन खे पाण सुभाणे हलंदासीं। अॼु लाइट बि न आहे, इन करे हिन खे पाण हिते वाइंड अप कयूं था।